बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुछ अहबाबनि सवाल कया आहिनि, उन्हनि मां ॿिनि सवालनि जो जवाब पेश कजे थो। ताख़ीर थी कुछ मसरूफ़ियात जे करे इंशाअल्लाह जेके बि सवाल कया वेंदा उन्हनि जा हिकु ॾींहं जे अंदरि जवाब तव्हांखे मिली वेंदा। पहिरें नंबर ते सवाल ॾांहुं हलूं त पहिरें नंबर ते सवाल इहो कयो वियो त छा औरत मर्द खां तज़ियत करे सघे थी या मर्द औरत खां तज़ियत करे सघे थो या न। इन बाबति औरत जेकॾहिं नाम गैर मुहर्रम आहे त उन सां तज़ियत करणु जाइज़ न आहे। शरीयत मुबारका जे अंदरि इन खां मना थियल आहे। इन करे जो महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, सही बुखारी में, सही मुस्लिम जे अंदरि, सुनन अबू दाऊद जे अंदरि ऐं मुस्नद अहमद जे अंदरि इहा हदीस मुबारका मौजूद आहे। इन खे रिवायत करण वारो हज़रत अबू हुरैरा रज़ियल्लाहु ताला अन्हु महबूब करीम ने इरशाद फरमायो, फज़िनल ऐनु अन नज़रु, अखियुनि जी ज़िना ॾिसणु आहे। ऐं अॻियां महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो, वज़िनल लिसाने अल मंतिको, ज़बान जी ज़िना ॻाल्हाइणु आहे। यानी जेको शख़्स के नामुहर्रम गैर मुहर्रम सां ॻाल्हाए थो, गुफ़्तगू करे थो, त उहो ज़िना में शुमार कयो वियो आहे। इन करे जेको इंसान कंहिंखां तज़ियत थो करे, ख़ासि करे जेका नौजवान छोकिरी आहे गैर मुहर्रम आहे, उन सां जेकॾहिं तज़ियत थो करे त गोया कि इहो ज़िना जो इर्तिकाब करे रहियो आहे। इन करे उन खां बचणु घुरिजे। अहिड़े नमूने सां फ़िक़्ह जे मोतबर किताब फतावा हिंदिया जे अंदरि आहे त अन यकून इमरतन शाबतन फला युअज़्ज़ीहा इल्ला महारिमुहा, त जेका नौजवान औरत आहे उन सां तज़ियत करणु जाइज़ न आहे। हा, जेकॾहिं मुहर्रम औरत आहे, पंहिंजे रिश्तेदारनि मां का औरत आहे त उन सां तज़ियत करणु जाइज़ आहे।